नाज़रीन, शहदादपुर में भी वक़्फ़े वक़्फ़े से बरसात जो सिलसिलो जारी है, जंहिंजे नतीजे में हेठि आहिनि वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेरान टीवी जे रिपोर्टर अली नवाज़ सरिवाल खान। जी अली नवाज़, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शहदादपुर ऐं भरपासे वारे इलाइक़नि में तेज़ बरसात जे वसकारे जारी आहे। बरसात जे वसकारे सबबि हेठि वारा इलाइक़ा पाणी जे लपेट में अची विया आहिनि, जॾहिं त मुख्य रोडनि ते रस्तनि ऐं घटियुनि में बरसात जो पाणी भेजी वियो आहे। बरसात जे वसकारे सबबि लाइट जो निज़ाम धरम भरम थी वियो आहे। ओॾां बरसात सबबि फसलनि खे पिणु कापारी धक पहुचण जो ख़दशो आहे। ॿिए पासे कॉटन फैक्ट्रियुनि बरसात खां अॻु ई पंहिंजे कारखाननि जा गेट बंदि करे छॾिया आहिनि, जंहिं सबबि फुटी विकिरो करण लाइ आयल आबदगार सख़्तु परेशान आहिनि। घटि पैसनि एवज़ माछाखोरनि सेठनि खे फुटियूं ॾियण ते मजबूर थी विया आहिनि। तेज़ बरसात सबबि वसकारे खां पोइ गर्मी जी शिदत घटिजी वई आहे। मौसम ख़ुशगवार बणिजी वियो आहे। रोडनि ते पाणी बीठल आहे ऐं म्यूनिसिपल कमेटी पाणी कढण में बिल्कुलु तरह नाकाम रही आहे। जी अली नवाज़, तव्हांजी महिरबानी।